इते मांखे अहम ख़बर ॾियूं पिया मिठी मां, जिते इस्लाम कोर्ट में शराब जो गतो तकरारी बणिजी वियो आहे। शहरियुनि गाॾी खे रोके वरितो। शहरियुनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। पुलिस शराब सां भरियल गाॾी तहवील में वठी छॾी। मुनशियात फरोश शहर जो अमन तबाह करे रहिया आहिनि। मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मिठी वेझो इस्लाम कोर्ट में शराब जो गतो तकरारी बणिजी वियो। शहरियुनि गाॾीअ खे रोके वरितो। शहरियुनि पारां एहतिजाज कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस शराब सां भरियल गाॾी तहवील में वठी छॾी। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त मुनशियात फरोशनि शहर जो अमन तबाह करे रहिया आहिनि। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। मिठी वेझो इस्लाम कोर्ट में शराब जो गतो तकरारी बणिजी वियो आहे। शहरियुनि गाॾी खे रोके वरितो। शहरियुनि पारां एहतिजाज कयो वियो आहे, जॾहिं त पुलिस शराब सां भरियल गाॾी तहवील में वठी छॾी। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त मुनशियात फरोश शहर जो अमन तबाह करे रहिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं मिठी मां आवाज़ जे रिपोर्टर फ़कीर बशीर खां। जी फ़कीर बशीर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, इहो इस्लाम कोर्ट में खुलंदड़ जेको शराब जो गुतो आहे उहो वधीक तकरारी बणिजी वियो आहे। शहरनि जेको आहे उहो शराब जी गाॾी जेका गुते ते लहण जे लाइ अची रही हुई त उनखे रोके ऐं वरिती आहे, जंहिंमें जेके माण्हू आहे उहे फरार थी विया आहिनि। थरकोल ॾांहुं वेंदड़ मेन जेको रोड आहे उहो बि ॿिन्ही पासनि इहो बंदि करे वियो आहे, जंहिं करे उन रोड ते जेको ॿिन्ही पासनि सां गाॾियूं बीठी वियूं आहिनि। मुज़ाहिरो कयो पियो वञे ऐं शहरनि जेको आहे उन्हनि में नवाज़ सुमरो, अशरफ समो, जिमन जूण जो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में इहो मुज़ाहिरो कयो पियो वञे। पुलिस आहे जेका वाक़े वारी जाइ ते पहुची वई ऐं शहरनि पारां जेको पकड़ियल शराब हो उहो ऐं गाॾी संदसि उहो तहवील में वरिता विया आहिनि। तव्हांखे ॿुधायां त होॾां थरकोल जो मेन रोड जेको आहे उहो बंदि थियण सबबि हेवी ट्रालर्स जेके थरकोल ॾांहुं मटीरियल खणी वेंदड़ आहिनि उन्हनि समेत मुसाफ़िर कोचूं पिणु बीठी वियूं आहिनि। ॿिए पासे वापारियुनि पारां गुते ख़िलाफ़ जेका थींदड़ एहतिजाज जो साथ ॾींदे मार्केट पिणु बंदि कराई वई आहे। हिन वक़्तु इस्लाम कोर्ट शहर जी मार्केट बि बंदि आहे। तव्हांखे ॿुधायां त शराब जो गुतो जेको आहे उहो मुज़ाहिरीन जो चवणु आहे त मुस्लमान आबादी में कंहिं बि हालत में खोलणु न ॾिबो। ॿिए पासे गुते मालिक जेको आहे उन पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे चयो त शराब जो गुतो कानूनी तहत ई असां खोले रहिया आहियूं। हुकूमत जेका आहे उहा लाइसेंस जारी कयो आहे ऐं परमिट जारी थियल इहा शराब आहे जेको गैर कानूनी तौर ते शहरनि पारां चढ़ाई करे पकड़ियो वियो आहे। उन्हनि जो इहो बि चवणु आहे त असांजे जेके ज़रूरी कागज़ आहिनि उहो पिणु फुरिया विया आहिनि। हिन वक़्तु जेको मुज़ाहिरो आहे उहो लॻल आहे, जंहिंमें सभई शहरी मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे जमायतनि जा अॻुवान वापारी बशीर अपडेट करण लाइ।